छो मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? हीअ मुंहिंजे मोरनि जहिड़ी नुंहुं जे लाइ अचे अम्मा अचे बिस्मिल्लाह। अम्मा सेठाणी एतिरो दादलो न करेसि, चचली थी पवंदी। माठ करे उज़ईअ जा दुंबा मां पंहिंजे नुंहुं खे अखियुनि ते विहारींदसि। अखियुनि ते विहारींदसि, हिनखे हल्को न सम्झ। जेॾी महिल चढ़ी अखियुनि ते वेंदई न त अखियूं बिलोरनि वांगुरु पुरचुक करे ॿाहिरि निकिरी पवंदई। पोइ ॿार चिदे करे था टिणियूं टिणियूं। ओ ॼट अखियुनि ते विहारण जो मतिलबु हूंदो आहे त मां हिन पावलीअ खे नुंहुं न पंहिंजी धीउ सम्झंदसि। ईअं कंसीअ खे बि ॿुधाए सघां त नुंहरु कीअं पालबियूं आहिनि। बसि अम्मा फिटी ठही अहिड़ो जे दादलो कयईसि न त जहिड़ो घर बि हलाईंदई त मां सम्झां थो त तोखे हलाए छॾींदई। मवाली मां थकिजी पई आहियां, आराम करण थी चाहियां। ओहो, शुरुआत इश्क देखो, आगे आगे देखिए होता है क्या। बस हाणे बस। छोकिरी सही थी चई पई, निंड कोन कई अथई, भली आराम करे। अम्मा हीअ सुम्हंदी न पोइ तुंहिंजो आराम फिटाईंदी। न मुंहिंजी पावली अहिड़ी न आहे। मुंहिंजी इज़त बि पंहिंजे माउ जहिड़ी कंदी। मवाली मूंखे निंड थी अचे। हल तोखे कमरे जो शेर करायां ऐं उहो खट बि ॾेखारियां जिथे तूं चढ़ी वेहंदीअ ऐं कख बि ॿीड़ो न कंदीअ। मां भाॼी वठी आयो आहियां। बसड़े अबा अॻे त पिणे गोबाटो वठी ईंदो हो, हाणे तोते ॿार पइजी विया मिठड़ा। ॿार सभु मां खणंदुसि, बसि तूं दुआ कर त ॿार ॼमे। ॿार खे तूं कीअं ॼणींदे? उनखे त ॼणींदी तुंहिंजी ज़ाल। हा मां उनजी त ॻाल्हि कयां थो। जोणे हर कम में थी नटाई, हाणे ॿार काथऊं थींदो? सावराणे घर में आई आहे, मां लख इज़तूं थी ॾियांसि, जीअ में जायूं थी ॾियांसि, पर छोरिया जो 2 फुट मथे बीठी आहे। अम्मा फीट खणी मां पेइसि जा जो तोखे ख़बर पई त 2 फुट मथे थी वई। इन ॻाल्हाइण त हिकिड़ो चंबो अहिड़ो ठोकियाए जो ईअं नासुनि मां रतु छाटा करे वई। अम्मा तूं ई पावली मुंहिंजे नक जे पोयां छो पिया हो? थोरी ॻाल्हि तां नक में मुक, सुभाणे नक जे भॼी पए त इहो हिकिड़ो ई नक आहे जेको राज में खणी हलां थो। ॿियो केरु आहे जेको मूंखे सुभाणे नक ॾींदो? बेनको त अॻ में ई आहे, वेतर जोणे तुंहिंजो नक नीचो करे छॾियो आहे। अहिड़ीअ सां वञी अटकियो आहे निभागा, जंहिंखे न मानी पचाइण थी अचे, न भाॼी पचाइण थी अचे, न घर जो को कमु करणु थो अचे पियो। रुगो बखटा रेड़े डड़ करे हुतां जी हुते थी चिके, हुतां जी हिते थी चिके। वॾो कमाल कई, सॼो ॾींहुं पिटियल सुती पई आहे। अम्मा मुंहिंजे करे ओजागो कंदी हूंदी न? तुंहिंजे करे ओजागा कोन थी करे पई, सॼी राति इहा मोबाइल आहे पई थी टिक 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 हली, अलाए छा थी अलाए कंहिंसां थी गिलाऊं करे। नहीं अम्मा ही दौर ई अहिड़ो आहे। ॿियो वरी हूअ त माइटनि जी दादुली आहे न, हुनजे चवण ते ॾिस टोनीअ खां कीअं तकड़ी तलाक वठायूंसि। धूड़ पई अहिड़े दौर खे नऊं दौर। मां चाहियां थी इहा तरफ़दारी ज़ाल ई न करे त कढाए न तोखे सने बुह मां। उथी या भाॼी ॾेसि वञी, चएसि त मंझंदि जी मानी करे। हा वञ। अड़े मथो भिट केरे विधी कान। अड़े नालो त सेठियाणी आहे, पर मां अलाए छो हेठां ई वती आहे। मुंहिंजा त सुर बि विञाया अथऊं, सिर बि विञायो अथऊं। राति जो बि सुम्हनि, ॾींहं जो बि सुम्हनि। अच्छा मर्द ॿार महिनत करे करे मच्छर तक। पावली ओ पावली, हे भाॼी वठी आयो आहियां, हे तयार कर त मां छपड़ छपड़ करे खावां। छो भाॼी तो खाई या पटड़ो भत जो छपड़ छपड़ कंदे? मैंने तोखे खिलाइण जे लाइ चरी छकी थी। ईअं सम्झ तो मश्किरनि जो कुझु ड्रामो ॾिठो तो टहक ॾिनो तो टहक ॾे। हाणे ख़ुशि, हाणे पेट ढा त मां आराम कयां। सुबुह खां सुती आहियां, 12 थिया आहिनि, हाणे उठ भाॼी कटे मानी पचाए त खाऊं, बुख लॻी आहे। मां सुबुह खां वठी कोन सुती आहियां, सॼो ॾींहुं घर जो कमु कयो अथमि। मासी सेठाणी त खट ते वेही हुकुम थी हलाए, बस मां भाॼी न कपे थी ॾियांसि, भाॼी बि पाण पचाए, मानी बि पाण पचाए। ओ पावली तूं उनजी नुंहुं आहीं, हूअ तुंहिंजी ससु आहे, उनखे मां सम्झ। मां छो मां सम्झांसि? मासी सेठाणी कहिड़ो बाबे कल्लूअ जी ज़ाल आहे? पर ससूं अमड़ियूं हूंदियूं आहिनि, इहो तोखे माने सुरलीअ कोन सेखारियो आहे छा? मूंखे सिखाइण जी का ज़रूरत न आहे, मां घर जा सभु कमु कंदसि।
पंहिंजी मर्ज़ी सां पर माणे सेठाणी जे हुकुम सां न। ठीकु आहे भली तूं पंहिंजी मर्ज़ीअ सां भाॼी कट, मर्ज़ीअ सां भाॼी ठाह, मर्ज़ीअ सां मानी पचा, पर थोरो जल्दी कर, पेट में कुआ टोड़नि था वचनि। ठीकु आहे तूं हल, पोइ मां मुंहुं धोई तयार थी क्रीम व्रीम हणी अचां थी। मानी ऐं भाॼी पचाइण जे लाइ मुंहुं बि धोइणो आहे, क्रीम बि हणणो आहे, इन में क्रीम जी ज़रूरत न आहे। ज़रूरत आहे, मां माणे सेठाणी वांगुरु न मण पिचू अखियुनि में विझी मानी त न हयां वेंदी। वॾी ॻाल्हि आहे यार, अहिड़े नमूने छा थी ॻाल्हाए ॼण त ही के वॾे सेठ दाऊद इब्राहिम जी धीअ अलाए छा, कल्लूअ जी त धीअ न आहे। अहिड़ा अंगल कयईं त असां पूरी किथे पहुचासीं। मां बि चवां त मानी असांजे घर में जेकी सणबी पचंदी आहे, अॻे त असांजे घर हूंदो ई न आहे। माना अमा जूं पिचूं कम जूं हुजनि। ओ छोकरी, गरीबाणे घर जी ॼम थई, इहे अमीराणा अंगल छॾे ॾे। जे नंढे हूंदे न सिखी आ त हाणे सिख त रद पचाव कीअं कबो आहे। मूंखे न आहे सिखणो। बुख मरंदी आहे। बुख छो मरंदसि, मां अम्मा जे घरां मानी घुराए खाईंदसि। उहे न ॾींदा न त मां मवाली खे जे होटल तां मानी घुराईंदसि। ऐं घोड़ा, जे छोकरीअ जा इहे हाल रहिया त हे घर घर न रहंदो। मां त पाड़े जे औरतुनि खे बि ताकीद कंदसि, हथ ॿधी अर्ज़ु कंदसि त न्याणियुनि खे घर जो कमु रध पचाव सेखारियो। न न्याणियूं ॾुखियूं थियनि न पाण पढ़ायो। सेठियाणी सिर ॾींदी, सुर कंहिंखे बि न ॾींदी, पर तव्हांखे सुर बि ॾिनो अथमि, सिर बि ॾिनो अथमि त न्याणियुनि जा हथ न वढियो। अमा सेठियाणी, हीअ खाइण जी शइ आहे? हा बा, बराबरि खाइण जी शइ आहे। इहा मानी आहे जंहिंजे लाइ पिणे गोबाटो ऐं धनु धोबी वञी कराची निकिता आहिनि। मानी हा हा, हिनखे इहा डिजाइन कंहिं ठाही आहे? अब तो हरी साल सिकील दी पावली सुरीलीअ जी धीअ। अमा डिजाइन भली ठाही अथसि, ॾिस न, हवा बि अचेसि वञेसि, ॾिस। अब आहे हवाए ते न रखबी आहे, हवाए ते मानी सुकी वेंदी आहे अकुल जा अंधा। इनखे वेड़े सेड़े रखबो आहे, ईअं न त चॿाइण सां ॾंदु ॾे ठका। हा ईअं त आहे। बाक़ी हिनखे काॾे कयां हाणे इहा पंहिंजे मुक़दर जे करे निरड़ ते हण या वञी सुरीलीअ जे दर ते टंगी अच। सुरीलीअ जे दर ते टंगण सां हिनजो विच भरिजी वेंदो। अपा मन का शर्म जी ज़री सुरीलीअ खे अचे त धीउ ॼणी अथई जंहिंखे पिरकार सेखारिया अथई घर हलाइण जा, उन मानी पचाई आहे। आहे ग़लति ॻाल्हि, न्याणीअ जो ॿारु आख़िर परणो करे पंहिंजे घर वेंदो, मानी त पचाइण अचेसि न। ग़लति कयो अथनि। हाणे इनखे भला तूं ई सेखारीसि। अपा कुझु चयो ई नथी वठे। उते अचे आसमान खां कड़को कयूं जो रहियो कयो मुंहिंजी बि थी बेइज़ती करे। सेठियाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। मां त जीव करे जिगर में जाइ ॾिनीमांसि, पर हुनखे सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे मां छा कयां। ॾंद था पिया ठका वॼनि या मानी थी ठका वॼे। जल मां पापड़ थो खावां। अमा पावली, ॼाण मवाली बुख बुख कंदो आयो, मानी तूं कुत पचाए वठ। मां मानी कोन पचाईंदसि, मुंहिंजी पचल मानी वरी तूं पंहिंजी गीचीअ में विझी पूरे ॻोठ में ढंढोरो कंदी आहे। अमड़े धीउ धण खे घर जो कमु करण त अचे न, तूं कंदी त सिखंदी आहे न। बाक़ी जे हथ हथ ते रखी वेठी हूंदी त छा थींदो? कुझु थिए या न थिए, पर मां मानी कोन पचाईंदसि। पंहिंजा हथ पेर कारा कयां पर वरी बि मञोती न आहे। जीअण जे लाइ हर को हथ पेर हणंदो आहे, के कोयले मां हीरन कढण जे लाइ, के मिटीअ मां सोन ठाहिण जे लाइ, के बुखे पेट खे भरण जे लाइ। हा पोइ तूं बि हटी कटी आहीं, हथ पेर सलामत अथई, अटे जी बि ख़बर अथई त किथे पियो, पोइ बिस्मिल्लाह कर शुरू नथी थी। सही चवंदा आहिनि मां, किथे ढोर सुञा किथे चोर सुञा, हिते बि इहो ई चकर आहे। हा मां त आहियां ई चोर, तव्हांजा लख खड़ी वई आहे न। अमड़ मां तोखे कोन चयो, मां पंहिंजे धीउ चिलकणीअ ते इहो बयानु ॾिनो। हा चिलकणी वॾी सुधरियल आहे, जेकॾहिं सुधरियल हुजे हा न त मासी कजी का धार न थिया।
चिलकणीअ कसीअ सां गुज़ारण जा वॾा वस कया, पर इहा कसी आहे कातिन वठी सुकून सां गुज़ारियई कोन। ऐं जे तोखे अहिड़ी ससु मिले हा न बड़ त पोइ पुछां हा त घणे मींहं सौ आहे। कसीअ जो को बि ॾोह न आहे, सभु तुंहिंजी चिलकणीअ जा लक्षण आहिनि जेके तो हुनखे सेखारिया आहिनि। हाय हाय, सेठियाणी सिर ॾींदी पर सुर कंहिंखे बि न ॾींदी। अमड़ मां तुंहिंजे माउ थियण जा वस कया, पर तो धीउ थियण जो को सुर ई कोन ॾिनो। ठीकु आहे अमड़े, मैदान वॾो आहे, जॾहिं थकिजे त पोइ ॿुधाइजांइ। अमड़ मूंखे अटो बि ॻोहिणो ईंदो आहे, मानी बि पचाइणो ईंदी आहे, खाइण बि ईंदो आहे, राजन खे खाराइण बि ईंदो आहे। बुख कोन मरंदसि तुंहिंजे आसरे। मां तुंहिंजे भलाईअ जे लाइ पे गरियसि मरियसि त को हुनर सिखी वठ, ज़ाल ज़ाइफा थी वियो। पर जे न त तुंहिंजी मर्ज़ी, मुंहिंजो छा। सेठियाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। वॾी आई आहे मूंखे भलाई सेखारण वारी। माशाल्लाह माशाल्लाह, अॼु त बाक़ाइदे परी थी लॻी। छॾाणे ये मस्का, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध कनि खोले। माणे खे सम्झाए छॾ, मूंखे जेको कमकार करणु ईंदो मां कंदसि, न त मुंहिंजो कमु नथो वणेसि न त ॿी का ॻोल्हे अचे। पावली पावली, तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, अम्मा सेठियाणी तुंहिंजी ससु आहे, तूं हिन घर जी नुंहुं आहीं, ऐं तोखे त इहो कमु करिणो पवंदो। रध बि करिणो पवंदो, पचाव बि करिणो पवंदो, पर थोरो बचाव बि करिणो पवंदो। ईअं न त जेको खाधो ठाहीं त उहो खाइण खां ई ज़ोर थी वञे। बस मूं तोखे चई छॾियो न, जेको मूंखे कमकार ईंदो मां कंदसि। बाक़ी माणे खे शौक़ु आहे न त ॿी का बोरचाणी घुराए ॾे माणे खे। पावली, तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, अञा बि न सुधरंदी आहे न त मां आदि लालीअ खे दांह ॾींदोसांइ, उहा अचे सम्झाईंदई। इहो ई त कमु माणे करण वई आहे न, मुंहिंजी दांव ॾींदी हूंदी अम्मा जी अधी खे, उते गिलाऊं बि कयूं हूंदसि मुंहिंजूं। शुक्र नथी करी जो अम्मा सेठियाणी तुंहिंजी ससु आहे। जेकॾहिं कज़ी ससु हुजई त अहिड़ो हशर करी जो दुनिया खे ख़बर पए त घणे मींहं सौ आहे। हा हा, अम्मा सेठाणी, शुक्र कर सॻी मां न थई, न त इन जे चवण ते बि मूंखे डंडो हणी आहे। पावली, डंडो त मूं वटि हूंदो आहे हमेशह, पर उहो माण्हुनि खे हणण जे लाइ न, भंग घोटण जे लाइ। अम्मा सेठियाणी सही थी चवई, सुधरंदी त हुन में तुंहिंजो फ़ाइदो आहे। मतलब त मां सुधरियल न आहियां? मुंहिंजे चवण जो इहो मतिलबु न हो, तूं हरू भरू चिती थी आहे न। अॻे त अहिड़ो कोन हुए, हाणे छा थियो अथई? हल मां तोसां नथी ॻाल्हायां। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।